ॾोहारीन खानपुर का एक ताज़ा अपडेट ॾींदा हलूं जीअं त खानपुर वेझो इंडस हाईवे ते पुलिस ऐं हथियारबंदनि जी हिक ॿिए मथां फायरिंग। ॾोहारीन जे फायरिंग में एसएचओ खानपुर मामूली ज़ख़्मी थी पियो। रिपोर्ट मूजिबि ॿुधायो वियो त खानपुर पुलिस मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खे रोकण जो इशारो कयो, तंहिं सबबि हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया ऐं खेसि एसएचओ खानपुर आशिक़ अबड़ो हथ में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो ऐं हथियारबंदनि फायरिंग कंदे फ़िरार थियण में कामयाब थी विया। हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो। ग़रीब ऐं बेवाह और सटल माण्हुनि दाहींदे चयो त डीसी जेकमबाद खे ऐं एसी ठुल ऐं गॾोगॾु ठुल पुलिस खे अपील कजे थी त डिवाइस माफ़ियाउनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे